गरियासीन बसां गोलोदड़ो थाणे जो SHO अली हसन जतोई रात देर सां लखी फाटक 2 वटे हथियारनि बंदनि जी फायरिंग में सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जिते ज़ख़्मी खे गणती जोगी हालत में सखर जी ज़ियादीन अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे शहीद थी वियो आहे। ॿुधायो वञे थो त SHO गोलोदड़ो अली हसन जतोई सखर खां गोलोदड़ो थाणे ते वञी रहियो हो त लखी फाटक 2 वटे SHO खे रोकण जी कोशिशि कई हुई, जिते SHO तरफ़ां गाॾी न बीहारण ते फायरिंग करे, जंहिंमें SHO गोलोदड़ो अली हसन जतोई सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे सखर जी ज़ियादीन अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे शहीद थी वियो आहे। और SIB शिकारपुर पारां पिरदली जारी कई आहे त लखी पुलिस खे इतला मिलियो त मशकूक कार में हथियारबंद आहिनि, जंहिंखे लखी पुलिस पारां जान खान पुलिस खां मदद वठी, जिते IC जान खान जावेद बिलाली पारां फाटक 2 वटे नाकाबंदी कई, जिते SHO गोलोदड़ो अली हसन जतोई खे रोकण जी कोशिशि कई, जिते SHO गोलोदड़ो अली हसन जतोई पारां कार खे न बीहारियो, जिते IC जान खान जावेद बिलाली पारां फायरिंग करणी, जंहिंमें SHO गोलोदड़ो अली हसन जतोई सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सखर जी ज़ियादीन अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मी ज़ख़्म जा सूर न सहंदे शहीद थी विया। होॾां SSB शिकारपुर मोहम्मद कली मलक पारां ASP सिटी खे 3 रुकनी कमेटी जो सरबराह मुक़ररु करे छॾियो आहे। ASP सिटी आसिफ़ ख़ालिद वाक़े जी इंक्वायरी कंदो। वाक़े जो IG सिंध जावेद आलम मुढो पारां वाक़े जो नोटिस वरितो आहे। DIG लाड़काणो खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। जी।